खैरपुर नाथन शाह जे ॻोठ कोर हसन मां मुबैना तौर ते नाबीन राजा औरत रोज़ीना ज़ाल गफ़ार चांडियो मुबैना तौर अगवा वारसन जो पुलिस ऐं बासरनि ख़िलाफ़ एहतजाज। मुस्मात ज़ैनब बेवाह गुलाम मुस्तफ़ा चांडियो नाबीन पुट ज़मीर ऐं मासूम ॿारनि समेत दादू प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। उन मौक़े ते हिननि जो चवणु हुयो त 5 ॾींहं अॻु नाबीन राजा चांडियो रोज़ीना ज़ाल गफ़ार खे मंठार ज़फ़र ऐं उमर चांडियो वारा अगवा करे खणी विया आहिनि। असांजे घरनि ते हमला करे 230 रिढूं 230 ॿकरियूं ॻाओ ऐं माहियो माल काहे विया आहिनि। असांजे खाते चढ़ियल 1000 एकड़ ज़रई ज़मीन आहे, उन ते बि कब्ज़ो करे फ़सुल खणी विया आहिनि। पुलिस इश्तिहारी ॾोहारियुनि खां वॾी रक़म वठी असां सां इंसाफ़ नथी करे। असां ज़मीनदार घराणो दरबदर आहियूं, ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ फ़राहम कयो वञे। इंसाफ़ आहे वञा त वञा काॾे, बचड़ा वठो 9 महीनो दरपदर काॾे रोलाए 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 मल छितो थी पियो। धाड़ेल मंठार उमर ज़फ़र इक़बाल गफ़ूर साईं खे चवां कांगल ऐं साईं खे चवां वाहिब इब्राहिम माशूक धाड़ेल 8 केस अथनि 8 ए इंसाफ़ कयो। सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, DIG, SSP दादू कंबर शादात कोर्ट सभिनि खे मुंहिंजी अपील आहे। मां माज़ूर नाबीन आहियां, मां रेसन जो औलाद आहियां। 9 महीनो आहे, 6 करोड़नि जी मुंहिंजी प्रॉपर्टी में कब्ज़ो आहे। जेको गांव माल 330 पारू रिढा 330 पारू बकरी आहे। उन खां बाद में मुंहिंजो भाउ वियो ज़मानतूं 3 केस में कराई, 3 केसनि में पुलिस उन्हनि सां ॿधल आहे। हाणे पुलिस ॾे वञूं था त पुलिस चए थो 10 लख ॾींदे त तुंहिंजो भाउ ऐं ॿी मुंहिंजी सौट जी घरवारी रज़िया ऐं उन सां नंढड़ो 3 सालनि जो अदड़ो बि गॾु आहे रोज़ीना, उहा बि गॾु अथनि। न खैरपुर पुलिस NC थी वठे न की ॻाल्हि। तो मूंखे 2 दफ़ा मां वियोमांसि, मूंखे चए थो त 10 लख रुपया ॾींदे त मां आज़ादु कराईंदुसि। खैरपुर गोज़ो अब्दुल्ला जोयो ऐं खैरपुर SSP DSP जो इहो चवणु आहे। मां 3 चक्कर रुली रुली आयो आहियां त धमकियूं मूंखे 2 ॾींहं पुलिस मूंखे खैरपुर वारे विहारियो आहे, 2 ॾींहं पूरो विहारियो अथई। मुंहिंजा ॿार दरपदर करे पोइ आख़िरकार असांजो हिकिड़ो वॾेरो हो, उन वॾेरो असांजो ॿिया जेको असांजा ज़ुल्म आहे मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे। मैजिस्ट्रेट इंसाफ़ कयो वञे। शीशन कोर्ट खे अपील आहे, सुप्रीम कोर्ट खे अपील आहे, हाई कोर्ट खे अपील आहे, चीफ मिनिस्टर खे अपील आहे। जेको खुदारा मुंहिंजी मदद कयो। मां नाबीन आहियां, मां रेसन जो औलाद आहियां। हिनमहिल बि मुंहिंजा ज़मीननि में कब्ज़ो आहे, हिनमहिल मुंहिंजा ॿार दरपदर आहिनि। ये खुदारा मूं ते रहम कयो, इंसाफ़ कयो। अल्लाह जे वास्ते पंहिंजे बच्चनि जे सदके SSP दादू खे अपील आहे, मुंहिंजी मदद कर। बेवा ज़ीनत ऐं संदसि पुट ज़मीर चांडियो जूं दाहूं। अली रज़ा चन्ना, इबरत न्यूज़ दादू।